अस्सलाम वालेकुम दोस्तों, मुझो नालो है कमर ज़मान हमलानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो HTV हमलानी TV यूट्यूब चैनल। जीअं त दोस्तों तव्हां सभिनि खे ख़बर आहे त मां सिंधी ड्रामो ज़हर ज़िंदगी ते अॻु में बि काफ़ी सारा वीडियो ठाहे चुको आहियां, जंहिंमें मां टोटल 10 मिस्टेकूं ॾेई चुको आहियां ऐं अञा बि हिन ड्रामे में काफ़ी सारी मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे अॼु हिकिड़ो ॿियो वीडियो मां हिननि मिस्टेकनि ते ठाहे रहियो आहियां। यादि रखिजो दोस्तों त हीअ मिस्टेकूं सिर्फ़ु फिल्मी मिस्टेकूं आहिनि, न कि पर्सनल मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे हिननि मिस्टेकनि खे पर्सनल न वठिजो। उनखां अलावा जेके बि दोस्त हेल ताईं मुंहिंजे हिन चैनल ते नवां पिया अचनि उनखे मुंहिंजी गुज़ारिश आहे त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे ऐं बेल जे आइकन खे ज़रूरु दॿाए छॾिजो ताकी हिन क़िस्म जा वधीक वीडियो तव्हांखे बर वक़्तु मिलंदा रहनि। त दोस्तों हाणे हलूं था पंहिंजे अॼु जे वीडियो जी तरफ़। मिस्टेक नंबर 11 क़िस्त नंबर 4। दोस्तों हिन सीन में तव्हां हिन हमरा ते गौर कयो त हिन हमरा खे हीअ हमरा सिर्फ़ु हथ थो रखे त हीअ हमरा किरियो थो पवे। दोस्तों हाणे तव्हां ॾिसो, दोस्तों हीअ ॾिसो सिर्फ़ु हथ थो रखेसि त हीअ हमरा किरण जो नाटक करे थो छॾे। हीअ ॾिसो दोस्तों, इहा हिकु वॾी मिस्टेक आहे। दोस्तों हीअ ॾिसो, हीअ हमरा सिर्फ़ु हथ थो रखेसि त हीअ किरण जो नाटक करे थो छॾे। मिस्टेक नंबर 12 क़िस्त नंबर 5। दोस्तों हिन सीन में तव्हां हिन ॿिन्ही शख़्सनि जे हथ में हिन प्यालनि ते गौर कयो त दोस्तों जंहिं हिसाब सां ही प्यालनि खे लोॾीनि पिया, इन मां इहो थो लॻे त हिननि प्यालनि में का बि चांहि कोन्हे। दोस्तों गौर सां ॾिसो, दोस्तों हीअ ॾिसो जंहिं हिसाब सां ही प्यालनि खे लोॾीनि पिया त हिन मां ईअं नथो लॻे त हिन प्यालनि में का चांहि आहे। दोस्तों तव्हां गौर सां ॾिसी रहिया हूंदा, तव्हांखे छा थो लॻे मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो। मिस्टेक नंबर 13 क़िस्त नंबर 5। दोस्तों हिन सीन में तव्हां हिन जॻह ते गौर कयो त हिन जॻह ते तव्हांखे 2 साया नज़र ईंदा, 2 शख़्सनि जा साया नज़र ईंदा। हीअ ॾिसो दोस्तों, ऐं हीअ माइक जो पाछो बि तव्हांखे नज़र ईंदो। इन हिसाब सां इहो थो लॻे त हीअ कैमरामैन जो पाछो आहे ऐं हीअ माइक मैन जो पाछो आहे। बाक़ी रहियो हीअ पाछो त हीअ पाछो 100% माइक जो पाछो पियो लॻे। दोस्तों तव्हांखे छा थो लॻे मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो। मिस्टेक नंबर 14 क़िस्त नंबर 5। दोस्तों हिन सीन में तव्हां हिते ॾिसो त हिते बाहि कोन थी ॿरे, यानी बाहि विसामी वई आहे। दोस्तों हिकु दफ़ो तव्हां हिते ॿीहर ॾिसो त हिते हिन वक़्तु बाहि कोन पई ॿरे, यानी बाहि विसामी चुकी आहे। ऐं दोस्तों कुझु ई मिंटनि खां पोइ जॾहिं हिन सीन जी एंड थी थिए त उहा बाहि भड़की थी उथे। हीअ ॾिसो, कुझु मिंट पहिरियां बाहि विसामी चुकी हुई ऐं कुझु मिंट बाद उहा बाहि भड़की उठी, यानी कुझु ई मिंटनि खां पोइ बाहि तेज़ थी वई ऐं ॿरी वई। दोस्तों इहा बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। मिस्टेक नंबर 15 क़िस्त नंबर 6। दोस्तों हिन सीन में तव्हां हीअ ॾिसो, हीअ औरत पाणीअ जो गिलास हिन खट ते थी रखे, ठीकु आहे। वरी हिन पाणीअ जे गिलास खे हीअ शख़्स खणी खट जे हिन पासे थो रखे। हीअ ॾिसो दोस्तों गौर सां ॾिसो त गिलास इते ई रखियलु आहे। ऐं दोस्तों सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिकु ई सेकेंड खां पोइ जॾहिं हीअ सीन थो अचे त तव्हां ॾिसो उहो पाणीअ जो गिलास हाणे हिते मौजूदु कोन्हे। हीअ ॾिसो दोस्तों, उहो पाणीअ जो गिलास हाणे हितां ग़ाइबु थी चुको आहे। दोस्तों इहा हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। दोस्तों तव्हांखे मिस्टेक कीअं लॻी मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो। मिस्टेक नंबर 16 क़िस्त नंबर 6। दोस्तों हिन सीन में तव्हां हिन प्लेट ते गौर कयो त हिन प्लेट में हिन वक़्तु कुझु बि न आहे, मतिलबु त हीअ ख़ाली प्लेट हिन शख़्स जे हथ में आहे। दोस्तों तव्हां गौर सां ॾिसो त हिन वक़्तु हिन प्लेट में कुझु बि न आहे, यानी हीअ ख़ाली प्लेट हिन शख़्स जे हथ में आहे। ऐं दोस्तों सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु 5 सेकंडनि खां पोइ जॾहिं हीअ सीन थो अचे त तव्हां ॾिसो हाणे इन प्लेट में चांवर नमूने कुझु आहे, या चांवर आहिनि या पियूं आहिनि।
हीअ ॾिसो त हाणे हिन प्लेट में 4 नमूने कुझु आहे। दोस्तो इहा बि वॾी मिस्टेक आहे। दोस्तो अॼु जे लाइ हिन वीडियो में बसि एतिरो। उमेदु थो कयां त हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आयो हूंदो। जेकर हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आयो आहे त हिन वीडियो खे लाइक कंदा, दोस्तनि सां शेयर कंदा ऐं हिन वीडियो में प्यार भरी कमेंट बि ज़रूरु करे छॾींदा। दोस्तो यादि रखिजो त हीअ मिस्टेकूं सिर्फ़ु फिल्मी मिस्टेकूं आहिनि, ना कि पर्सनल मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे हिननि मिस्टेकनि खे पर्सनल न वठिजो। दोस्तो इहो बि यादि रखिजो त हीअ वीडियो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु एंटरटेनमेंट लाइ रिकॉर्ड कयो वियो हो। उनखां अलावा जेके बि दोस्त मुंहिंजे हिन चैनल ते हाल ताईं नवां पिया अचनि उनखे मुंहिंजी गुज़ारिश आहे त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे ऐं बेल जे आइकन खे ज़रूरु दॿाए छॾिजो ताकी हिन क़िस्म जा वधीक वीडियो तव्हांखे बर वक़्तु मिलंदा रहनि। दोस्तो हाणे मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। तेसिताईं मूंखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।